प्रोग्राम टाइमलाइन से गड असद मुमताज़। नाज़रीन, मुल्क में अपोजिशन पार्टियों के नए इतिहाद पाकिस्तान डेमोक्रेटिक मूवमेंट के क़याम मुल्की सियासी गर्मपद में इजाफ़ो करे छड़ियो है। APC का अपोजिशन की सियासी क़यादत अगूणे गवर्नर मोहम्मद ज़ुबैर की आर्मी चीफ से मुलाकात वाले खबरन का अज एक भेरो ॿीहर वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद या दावा कई है तो मुल्क की का भी सियासी पार्टी की लीडरशिप उहा नाहे जैं अकेलाई में आर्मी चीफ गवर्नर जावेद बाजवा साहब से मुलाकात न कई है। अॼु प्रोग्राम इन ते ॻाल्हाईंदासीं, गॾो गॾु ॻाल्हाईंदासीं सूबे सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह एक दफ़ो ॿीहर वफ़ाक़ी हुकूमत ख़ास कर वज़ीर आज़म आॾो इहो एहतजाज रिकॉर्ड करायो है तो बरसातुन खां पोइ सिंध में तमाम वॾी तबाही आई, बल्कि वफ़ाक़ी हुकूमत सिंध के माण्हुनि जी वाहर नाहे कई। न रुगो एतिरो बल्कि आलमी सतह ते भी जेको सिंध जो केस रखणु घुरिजे आहे वफ़ाक़ी हुकूमत ईअं नाहे कयो। इन्हनि ॿिन्हिनि मौज़ुअनि ते ॻाल्हाइबो ऐं गॾो गॾु ॻाल्हाइबो त कराची जा ॿेट जेके आहिनि ख़ासि करे बिंडी ऐं भंडार उन ते वफ़ाक़ी हुकूमत नओं शहर अॾण जी तयारी पई करे। सिंध हुकूमत जो हिन वक़्त ताईं को वाज़े चिटे मौक़िफ़ नाहे आयो। इन्हनि सभिनी मौज़ुअनि ते ॻाल्हाईंदासीं। हिन वक़्तु असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे सीनियर सियासतदान ऐं पीपल्स पार्टी सिंध के सदर जनाब निसार अहमद खोड़ो साहब। निसार अहमद खोड़ो साहब, अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सलाम। वही मेहरबानी असांखे टाइम ॾिनो। निसार साहब, अगर प्रोग्राम की शुरुआत इहा कजे तो हीअ का मुलाक़ातुनि वारी सियासत पई हले ऐं का बयानबाज़ी पई थिए, ख़ासि करे शेख रशीद ईअं पियो लॻे त ॼण स्पोक पर्सन वारो किरदारु अदा पियो करे। इनखे पीपल्स पार्टी कीअं पई ॾिसे? छा तव्हां इहा नथा सम्झो जी त APC में हेतिरी सारी फुल पार्टिसिपेशन थी जी जंहिंमें पीपल्स पार्टी की तरफ़ खां असफ अली खान ज़रदारी साहब पिण शरीक थियो, PMLN के तरफ़ खां लंडन में वेही नवाज शरीफ साहब शरीक थियो, ॿियूं 11 पार्टियों टोटल गॾिजी अची वेठियूं जिन इतिहाद क़ाइमु करण जी ॻाल्हि ते बि अॻिते वधाई। इन कामयाबीअ खां पोइ इहे ॻाल्हियूं छो थियूं आहिनि? सही। इन सियासी इतिहाद ठहण खां पोइ हुकूमती नुमाइंदनि खे वरी अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं करण जो फ़ाइदो छा आहे? छा इहा कामयाबी नाहे त उनजो जवाबु ॾियण ॾेई ऐं सियासी पार्टियुनि खे मलाइन करण जी कोशिशि थी कई वञे? ईअं त उहो फ़ौजी सरबराह आहे, चीफ ऑफ आर्मी स्टाफ आहे, उहो असेंबली में अची ब्रीफिंग बि ॾींदो आहे, स्टैंडिंग कमेटी में बि अची सघे थो, मुलाक़ातूं ऑन साइड लाइन्स बि थी सघंदियूं आहिनि, पार्लियामेंट में सभु कुझु थी सघंदो आहे। मां सिर्फ़ु इहो थो पुछां त हाणे अची हिननि खे छो लॻी आहे ॻाल्हि ताईं फलाणो मिलियो आहे, फलाणो मिलियो आहे, फलाणो मिलियो आहे, फलाणो मिलियो आहे? सही। निसार अहमद खोड़ो साहब, मुझे सवाल इहो इहो पिया चओ त इहो बुखलाहट जो शिकार आहे, बल्कि इहो भी तासुर नथो ॾिनो वञे त शेख रशीद इन तरह जो तासुर पियो ॾिए त अपोजिशन जूं पार्टियूं भले मुतहद थियनि, अपोजिशन भले नया इतिहाद ठाहे, पर हुकूमत खे कंहिं क़िस्म जो को ख़ौफ़ न आहे, कंहिं क़िस्म जी का परेशानी कोन्हे, उन करे इन तरह जूं जेके आहिनि उहे मुतनाज़ा स्टेटमेंट्स जारी कयूं पियूं वञनि? राइयो शायदि मूंसां पिया ॻाल्हायो? जी 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 अवां सां आहियां। हाँ, मां अर्ज़ु इहो पियो कयां त बौखलाहट हुजे या न हुजे, जी पहिरियों त शेख रशीद साहब इहो ॿुधाए त जॾहिं हू अपोजिशन में हो त कंटेनर ते बि फोन जी घंटी वॼण ते भॼंदो छो पहुतो? सही। इमरान खान बीठो कंटेनर ते, फोन आई चीफ ऑफ आर्मी स्टाफ जी, कंटेनर छॾे हलियो वियो, छो मां तूं इहो विसारियो? सही। हाँ, असां छो इहो विसारियूं? असांजी एतिरी याददाश्त कमज़ोर न आहे जो असां इहा वेही ॻाल्हियूं कयूं। उन वक़्तु इमरान खान इन्हनि असेंबलियुनि ते लानत विझंदो हो, 2 नंबरी चवंदो हो उन्हनि खे, उहो होॾे वञी सघे थो, उन खां पोइ मोटी अची ॾाढो मुस्कुराहट सां चवे थो एम्पायर जी आंगुर उथंदी। इहे सभु ॻाल्हियूं तूं मां ॿुधियूं आहिनि। अॼु तोखे कहिड़ी परेशानी आहे? हुन शेख रशीद साहब खे कहिड़ी परेशानी आहे? इन वफ़ाक़ी वज़ीरनि खे कहिड़ी परेशानी आहे? असीं सियासी पार्टियूं आहियूं, गॾु वेही सघूं था, इतिहाद ठाहे सघूं था, हुकूमत ते नुक्तचीनी करे सघूं था। असां पंहिंजे जमहूरियत सां, असां पंहिंजे जमहूर सां पंहिंजी वफ़ा कंदे वाधारेदार रहंदासीं। हिननि खे छो पेट में सूर पियो आहे? हे छो था वेठा ॻाल्हियूं कनि त साईं फलाणे सां मिलिया, फलाणे सां मिलिया? छा चीफ ऑफ आर्मी स्टाफ हुकूमत जो हिसो न आहे? सही। छा चीफ ऑफ आर्मी स्टाफ पाकिस्तान जी हिफ़ाज़त लाइ रखियल न आहे? छा चीफ ऑफ आर्मी स्टाफ खे असां उन टर्म की एक्सटेंशन जा वोट न ॾिना आहिनि? इहो किसो इन नमूने सां छो थो ठाहे वञे? मुझो सवाल तो उल्टो ही हुआ। सही। अगर इहो सवाल वरी ॿीहर अवां खां थिए त इहो भला किसो छो थो ठाहियो वञे त पोइ छा अवां जो कहिड़ो जवाबु हूंदो? मां सम्झंदुमि त हिन इतिहाद जे करे शायदि हुकूमत खे चूंडी पई आहे। अच्छा।
इहा ई चूंडी जे ख़्वाहिश कंहिं ज़माने में जनरल मुशर्रफ खे पई सही 2 कलाक तक़रीर कई टीवी ते अची त पीपुल्स पार्टी ऐं PMLN पाण में COD छो चार्टर ऑफ डेमोक्रेसी छो साइन कयो आहे, इनखे वॾो वॾो मथे में सूर हुयो साईं इहे छो गॾु थिया आहिनि। सही पोइ मां इहा ई ॻाल्हि अॼु बि सम्झी सघां थो त जेकॾहिं असीं गॾु थिया आहियूं त हिननि खे मथे में सूर पियो आहे। सही। अच्छा निसार साहब अवां सम्झो पिया त APC थी वई आहे, वरी अरसे खां APC जो इंतज़ारु पियो कयो वञे, नेठि APC थी ऐं APC कामयाब भी थी। हाणे अपोजिशन जी पार्टियुनि जो अॻियों महाज़ कहिड़ो हूंदो? छा अव्हां वटि जेके ॿियूं पार्टियूं आहिनि अव्हां उन्हनि खे मुतहद थी ऐं अव्हां जेको शेड्यूल ॾिनो आहे उन ताईं पहुची सघंदो? जनवरी ताईं मार्च वारो जेको शेड्यूल आहे अपोजिशन जी पार्टियूं इन में एतिरी सघ आहे जो सभिनीनि खे गॾु करे हुकूमत ख़िलाफ़ मार्च ताईं जारी रखी सघनि? असां जूं ज़रूरु इन ते कमेटियूं ठहियल आहिनि। असां उन स्ट्रेटजी खे अॻिते वधाइण जे लाइ पिणु मशावरत सां अॻिते वधंदा आहियूं। जी असीं टाइम शेड्यूल बि ॾिनो आहे ऐं असीं पंहिंजो पाण खे सरगर्म बि कंदासीं। सही। अवाम उहो ई बेज़ार वेठो आहे। अच्छा। अवाम उहो ई महांगाई जे करे मरे थो पियो, बेरोज़गारीअ जे करे परेशान आहे। बोर्ड मुतासिरीन जी तव्हां ॻाल्हि कई। जी बोर्ड मुतासिरीन में कंहिंखे चवंदा अदा हिकिड़ी सिंध हुकूमत, अदा सिंध हुकूमत हेतिरो कयो, पुछो हीउ सिंध जो का वफ़ाक़ जो हिसो न आहे छा? सही। जो उते कोई अचे कोन थो, कंहिं ॿुधायो कोन। हिकिड़ो गवर्नर साहब आयो या हिकिड़ो सदर साहब आयो, उहे चकर ॾेई हलिया विया। यूनाइटेड अरब एमिरात जी कुझु न कुझु इमदाद हुई, उहा विराए ऐं हलिया विया। गवर्नर पंजाब आयो, बदीन जो पाणी ॾिसी फोटू कढाए हलियो वियो। सही। छा वफ़ाक़ जो हिसो न आहे छा सिंध? असीं छो न चऊं त साईं वफ़ाक़ जेको आहे सो लापरवाही खां थो कमु वठे? सही। असीं छो न चऊं त हीअ असां हुनखे नथा वणूं? सही। असांजे लाइ छो इहो बयानु ॾिना विया त साईं जेको कराची खे असां पैसा ॾियूं था उनजो टको बि अंदरून सिंध इस्तेमालु न थींदो? छो था ईअं चवनि? छो ₹2 वधाए नथा ॾियनि हिन ॻाल्हि में? जॾहिं पाण चओ थो त साईं कोविड में $3 अरब असांखे इमदाद मिली आहे। $3 अरब पाण चओ अथनि। जॾहिं $3 अरब मिलिया आहिनि त छा उन में असांखे कुझु हिसो नथा ॾेई सघनि त असां पंहिंजे हिन फसलुनि जे तबाहीअ जो कुझु न कुझु कंपनसेशन ॾेई सघूं? घर जे कंहिंसे किरी पिया आहिनि उनखे कुझु मदद करे सघूं? उनखे बुख मारियो आहे उनखे कुझु ॾेई सघूं? वफ़ाक़ जो हीउ सूबो न आहे। जी जी निसार साहब, हिकु दफ़ो ॿीहर असां सियासी मंज़रनामे ते अचूं था पिया। तर्जीह निगारनि जो इहो चवणु आहे त APC जी मेज़बानी त पीपुल्स पार्टी कई, उन में कोशिशूं पीपुल्स पार्टी कयूं, सभिनीनि पार्टियुनि खे उन में मुतहद पीपुल्स पार्टी कयो आहे। पर हाणे APC हिकु पासे मियां नवाज़ शरीफ़ जी तक़रीर उनखां भारी थी वई ऐं इहो तासुर पियो ॾिनो वञे त APC जो सॼो क्रेडिट जेको आहे उहो नून लीग वरितो आहे। मेज़बानी अव्हां कई, क्रेडिट नून लीग वरितो आहे। मुंहिंजा बाबा हिते मियां नवाज़ शरीफ़ साहिबु जॾहिं तक़रीर करे पियो त उन उथंदे सां आसिफ अली ख़ान ज़रदारी साहिब जो नालो खणी चयो त जेको ज़रदारी साहिबु ट्रेंड सेट कयो आहे इन APC जो मन जो हामी आहियां। उनखां पोइ उनखे कलाक खनि या 50 मिंट उनखे तक़रीर करण जो मौक़ो मिलियो ऐं उन पूरी तफ़सील सां पंहिंजो सियासी नज़रियो नुक़्ते नज़र जेको बि सियासत ते आहे हुन पंहिंजो ॿुधायो त हिन मुल्क में छा थींदो रहियो आहे, कीअं थींदो रहियो आहे, कहिड़े नमूने सां असां हिते पहुता आहियूं। इहो सभई ॻाल्हि करे पियो। जेकॾहिं हुनजी जामिया तक़रीर हुई त ज़ाहिर आहे उनजो कुझु असरु थींदो। उहो 3 दफ़ा वज़ीर आज़म रहियो आहे जी। 3 दफ़े उनखे डिस्क्वालीफाई कयो सॼी उमिरि जे लाइ। ज़ाहिर आहे उनखे इन दौरान हिन ॿी सदीअ में इहो सॼो कुझु मुंहुं ॾियणो पियो आहे ऐं उनजी तक़रीर जो मौज़ू अहिड़ो हुयो जो उनखे कुझु वधीक माण्हुनि तवजह ॾिनो। इन में त सभई ख़तमु थी विया। शहबाज़ शरीफ़ जी तक़रीर कंहिंखे यादि आहे या कंहिं ॿिए जी तक़रीर यादि आहे? इन करे मां नथो सम्झां त असांखे इन ॻाल्हि ते को बुग़्ज़ ॾेखारणु खपे। असांजो हिकिड़ो इतिहाद थियो आहे। जेकॾहिं नवाज़ शरीफ़ साहिब जी तक़रीर बि हुई त बि वेलकम, आसिफ अली ख़ान ज़रदारी साहिब जी तक़रीर हुई त बि वेलकम, थोरे मौलाना फज़ल रहमान साहिब जी तक़रीर हुई त वेलकम, बिलावल साहिब त थियो उनजो कोऑर्डिनेटर, उनजो समिंग अप करण वारो, उनजो मेज़बान। अच्छा ठीक है। अरे निसार साहब, हिकिड़ो सवाल इहो बि आहे त हाणे APC थी वई, 26 नुकाती एजेंडा बि अची वियो आहे। हाणे अॻियो मरहलो तहरीक जो आहे त पोइ तहरीक जी लीडरशिप केरु कंदो? पीपुल्स पार्टी कंदी, नून लीग कंदी, मौलाना फज़ल रहमान कंदो, केरु कंदो? हिते पाकिस्तान में MRD ठही हुई, यादि अथव तव्हांखे? जी बिल्कुलु। उनजो कन्वीनर 3 महीननि जे लाइ हूंदो ऐं बाय रोटेशन हूंदो। अच्छा।
इहो बि हिकिड़ो तरीक़ो आहे। ॿियो, कंहिंखे सरबराह कयो वञे, इहो बि तरीक़ो आहे। ठीकु, ये तरीक़ा पाण में वेही ठाहींदा, उनजी कान का कमेटी को न को फ़ैसिलो करे सभिनी पार्टियुनि खे मंझराईंदी ऐं उन ते उनजो ॻाल्हि थींदी। ठीकु जी। निसार साहब, ही हिकु मौजूदा सेटअप आहे, अवां सम्झो पिया त अपोजिशन उन में चैलेंजेबल बणवी हुकूमत खे टफ टाइम ॾियण में कामयाब वेंदी? जेकॾहिं उनखे चैलेंज न सम्झनि त इहे वफ़ाक़ी वज़ीर विफलनि छो? हेॾा होॾनि जूं ॻाल्हियूं छो था कनि वेठा? छो था रिएक्शन ॾेखारनि? छो था अहिड़ी क़िस्म जूं ॻाल्हियूं फैलाए ऐं सियासत खां बदज़िन कनि? ठीकु है निसार साहब, हाणे सिंध ऐं ॻाल्हि ॿुधो, जी जी ऐं ॻाल्हि ॿुधो, जी जी, अॼु इमरान ख़ान साहिब जी ॻाल्हि साफ़ ज़ाहिर लॻी पई आहे। जी, हुन अवाम खां डिॼणु शुरू कयो आहे। अच्छा, जॾहिं हिते कराचीअ में आयो बारिशुनि में त सिर्फ़ु गवर्नर हाउस में वेही ऐं वापसि हली वियो, कंहिं घिटीअ में कोन वियो, कंहिं रोड ते वञी ग़रीबनि जो ॾुख दर्द कोन ॾिठई ऐं हलियो वियो। मां सम्झां थो उहो माण्हुनि खां घबराए थो। अच्छा, मां घबराए थो, यानी मतिलबु अकेलो थियो आहे। सही जी, अकेलो थियो आहे त ज़ाहिर आहे, ऐं हुन सां गॾु 11 पार्टियूं जेकॾहिं मिलनि थियूं, जंहिंजो शानदार हिकिड़ो किरदारु आहे, MRD खां वठी यको हिननि जो किरदारु आहे। ठीकु है, ठीकु आहे, PMLN जेका MRD में न हुई, पर ॿियूं जमायतूं त हुयूं। सही, ऐं इहो पुराणो किरदारु आहे। सियासत जी जदोजहद में गॾु थिया आहियूं, ARD में गॾु हुयासीं। ARD जे टाइम ते बि हिते आमिर जनरल मुशरफ जी हुकूमत हुई, असीं उन में बि गॾु थियासीं। इहे सभु जेके आहिनि, गॾिजण जो तव्हां को न को मतलूबु आहे, नतीजो निकिरंदो आहे। इहा कलेक्टिविज़म आहे, इज्तमाही सोच आहे ऐं हिकजहती आहे। हिकजहती आहे सियासत में, सियासत खे मज़बूत कयो, क़ौम खे मुतहद करण जी कोशिश आहे इहा। ठीकु है निसार साहब, क़ौम खे मुतहद करण जी कोशिश आहे APC। निसार साहब, हाणे सिंध जे इशूज़ ते अचूं पिया, अवां बरसाति जो ज़िक्र कयो, अवां वफ़ाक़ी हुकूमत जे साम्हूं एहतिजाज त कयो पिया, इहो बिल्कुलु एहतिजाज करणु घुरिजे। वफ़ाक़ी हुकूमत खे सिंध जे माण्हुनि जी वहार करणु घुरिजे। अहिड़ियुनि हालतुनि में जॾहिं बरसाति तमामु वॾी तबाही मचाई आहे, गॾो गॾु सुवालु अव्हां ते बि आहे त अव्हां हिन वक़्त ताईं सिंध जे माण्हुनि जी, ख़ासि करे के बरसाति सटियल माण्हू आहिनि, उन्हनि जी केतिरी वहार करे सघिया आहियो? मुंहिंजा साईं, असीं बरसाति में माण्हुनि सां गॾु आहियूं। सिंध हुकूमत पंहिंजे तरफ़ खां रिलीफ मोकिलियो आहे। हर DC खां पुछो त उते ॿुधाए थो त असांखे हेतिरा हज़ार राशन बैग्स मिलिया, हेतिरा हज़ार राशन बैग्स मिलिया आहिनि। तव्हां बि पुछा करे सघो था जी, तव्हांखे बि ख़बर पई सघे त DC छा था चवनि या नथा चवनि। उन सां गॾोगॾु पीपल्स पार्टीअ पिणु 15,000 बोरा हिन महिल ताईं मोकिले चुकी आहे। सुभाणे ॿिया मोकिलींदा, परीहं 3 मोकिलींदा। इहे असां पाण पीपल्स पार्टी पंहिंजे लिहाज़ खां इहो जेको कोशिशि करे उन्हनि खे मोकिलणु शुरू कयो आहे। असां मच्छरनि जा नेट्स मोकिलिया आहिनि, जेके ॿार जेके मच्छरनि में तड़पंदा हूंदा। 20,000 मॉस्कीटो नेट्स त मां मोकिले चुको आहियां। पीपल्स पार्टी मोकिले चुकी आहे सिंध। असां कोशिशि में आहियूं, उनखे जेको बि दाद रसी थी सघे थी असां पहुचाइण जी कोशिशि कयूं था। पर तमामु वॾी पर वफ़ाक़ी हुकूमत खे असां नज़र में नथा अचूं, पर वफ़ाक़ी हुकूमत खे असां ॾिसण में नथा अचूं। निसार साहब, अगरि वफ़ाक़ अहिड़नि हालतुनि में बि सिंध जे माण्हुनि जी मदद न कंदो त पोइ अव्हां वटि कहिड़ो ऑप्शन आहे, प्लान कहिड़ो आहे? अव्हां छा पंहिंजे माण्हुनि खे ईअं लावारिस छॾे ॾींदो या अव्हां बि कुझु न कुझु? वरी ग़लति था ॻाल्हायो, तव्हां वरी ग़लति था ॻाल्हायो त लावारिस छॾे ॾिनो अथव। असां लावारिस न आहे छॾियो। न, मूं ईअं न चयो त लावारिस छॾे ॾिनो अथव। अदा जवाब ॿुध। लावारिस जेकॾहिं हुजे हा त पोइ बिलावल भुट्टो साहिबु हर शहर में, हर ॻोठ में न वञे हा। पूरो हफ़्तो उन्हनि 4-5 ज़िलनि में एक्सटेंसिव टूर कयो अथसि। लावारिस छॾण जी तॾहिं हूंदी आहे जॾहिं असीं सुम्ही पऊं पंहिंजे घर। सिंध हुकूमत बि एक्टिव आहे, पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध बि एक्टिव आहे, मुंहिंजो चेयरमैन बि एक्टिव आहे। उहो वियो आहे, हिननि वांगुरु न आहे जो छॾे हले वञनि। असीं उन्हनि सां गॾु आहियूं। जी, मां इहा ई ॻाल्हि असां हिकिड़ो मिनट साईं मुंहिंजा जी जी, असां ॿियनि मुल्कनि खे पिणु चयो आहे, वफ़ाक़ी हुकूमत खे छॾे असां ॿियनि काउंसिल डिप्लोमेट सर्कल में चयो आहे त असांजी मदद कयो। असां पाण मदद पंहिंजी पाण बि कयूं था, असीं उन्हनि खां बि मदद घुरूं था। असीं पार्टी जे बुनियादनि ते बि कोशिशि कयूं था। लावारिस असां कोन छॾियो आहे, इहो महिरबानी करे इहो न चओ। जी, न, मां इहो ई पियो चवणु, मुंहिंजो सुवालु इहो ई हुयो त अगरि वफ़ाक़ी हुकूमत लावारिस छॾे थी त पोइ अव्हां जो कहिड़ो? मूंखे चयो न, तव्हां सिंध खे चयो। अव्हां शायदि अव्हां ताईं मुंहिंजो आवाज़ु सही न पहुतो। निसार साहिबु, हिन वक़्त ताईं जेका ज़रई तबाही आई आहे, सिंध हुकूमत इन हवाले सां त हारियुनि खे, नंढनि आबादगारनि खे रिलीफ पंहिंजे सिर बि ॾेई पई सघे, उन्हनि जा ढल माफ़ करे पई सघे, उन्हनि खे सब्सिडी ॾेई पई सघे। बावजूदि सिंध हुकूमत हिन वक़्त ताईं को ऐलान आहे। जवाब ॿुधो न जी,
जवाब तो ॿुधो। जी जी साईं मुंहिंजा हिन महिल असां सिंध जे 20 ज़िलनि खे आफ़त ज़दा करार ॾिनो आहे। जॾहिं आफ़त ज़दा करार ॾींदा आहियूं त पोइ उन में फ़सुलनि जे नुक़सान जे करे असीं उन्हनि ते ढल ऐं वाटर चार्जिस त हणणु छॾे ॾींदा आहियूं। ठीकु आहे। पाकिस्तान में फ़सुलनि खे इंश्योर करण जो कोई पॉलिसी कोन्हे। फ़सुलनि जी कंपनसेशन जो तसवुरु त तॾहिं थींदो जॾहिं उन्हनि जो इंश्योर्ड हुजे। न वफ़ाक़ी हुकूमत करे हिन ते सोचियो आहे, न हिते करे थियो आहे, न ॿियनि हुकूमत ते सोचियो आहे। इंश्योरेंस ते कुझु करण जी कोशिशि थी ज़रूरु हुई, पर उहो अञा फीज़ेबल न रही, प्रैक्टिकल न थी सघी। जेके फ़सुल ख़तमु था थियनि, इहो पहिरियों दफ़ो कोन थिया आहिनि। 2011 में जॾहिं इहा बोर्ड बि आई 2010 में ऐं 2011 में हिन खां वधीक बारिशूं पयूं। तव्हां पाण ॾिठो त 3 महीननि में वरी सिंध सरसब्ज़ ऐं शादाब थी वई। मुंहिंजे हारीअ में मुंहिंजे सिंध जे माण्हुनि में हिमत आहे त उहो पंहिंजे धरतीअ खे संवारणो ॼाणींदा आहिनि ऐं इनशाला हाणे बि ॼाणींदा। जेका आहे जिन जा घरनि खां बेघर माण्हू थिया आहिनि, उनखे जेको आरज़ी इहो ठाहिणो पियो आहे, पंहिंजे मथां टेंट ठाहिणो पियो आहे, चादर रखणी पई आहे, उनखे असां मदद करण जी कोशिशि कयूं था। फ़सुलनि जो नुक़सानु ज़रूरु थियो आहे। असांजे बिलावल भुट्टे चेयरमैन साहिबु छा चयो, चई साईं हिते ज़रई इमरजेंसी लॻायो। कंहिंखे चयो हुई? वफ़ाक़ खे चयो हुई। इहा इमरजेंसी सूबो नथो आणे सघे। ठीक है। निसार साहब हाणे सिंध जा हिकु तारीख़ी बेट आहिनि, सामुंडी बेट आहिनि, उन ते शुरू मुशर्रफ बि हिन ते शहर अॾणु पिए चाही, पर अवामी मज़ामत जे करे मुशर्रफ खे पोइ ते हटणो पियो। हाणे वफ़ाक़ी हुकूमत हिकु दफ़ो ॿीहर इन तरह जो इशारो पई ॾिए, बल्कि उहो तयारी पई करे त डिंगी ऐं भंडार ते हू हिकिड़ो नओं शहर अॾणु चाहे पई। आईने हवाले सां, कानूनी हवाले सां प्रॉपर्टी सिंध हुकूमत जी आहे। सिंध जो मौक़िफ़ कहिड़ो आहे? सिंध हुकूमत जो हिन हवाले सां मौक़िफ़ कहिड़ो आहे? जवाबु ॿुधो जी। असीं तरक़ी जा मुखालिफ़ थी नथा सघूं। असां कुझु ज़मानो अॻ में ज़ुल्फ़कार आबाद बि सेटल करणु चाहियूं पिया। ठीकु आहे। असां शहर ठाहिणु चाहियूं पिया, इंडस्ट्रियल शहर पिया ठाहिणु चाहियूं। अहिड़े नमूने सां हे जेकॾहिं ॿेट आहिनि, इशू इहो न आहे त डेवलपमेंट न थिए, इशू इहो आहे त इहा अख़्तियार कंहिंजो आहे। जेकॾहिं सिंध जी प्रॉपर्टी हुई त वफ़ाक़ हिते इंटरफेरेंस कयो छो? सिंध जे हुकूमत खे ऑन बोर्ड वठण खां सवाइ हुनखे बिज़नेसमैन घुराया ऐं ॻाल्हियूं शुरू थी वयूं त असां ॿेट ते हीअं थो थिए, हीअं थो थिए, हीअं थो थिए। अञा त ख़्यालनि में ॻाल्हि आहे। सही। असां सिंध जी मिल्कियत आहे त सिंध जे इजाज़त खां सवाइ इहो नथो थी सघे। इहो इनिशिएटिव सिंध में वठी सघे थी, इहो इनिशिएटिव सिंध में वठी सघे थी। ॿेटनि खे जेकॾहिं असां मॉडर्न सिटी जा ठाहियूं था त उनजो मां मुखालिफ़ न आहियां, पर आहे ॻाल्हि अख़्तियारनि जी। अख़्तियार कंहिंजो आहे, इहो करणो कंहिंखे खपे। ऐं इहा जेके अहिड़े क़िस्म जी वफ़ाक़ जी इंटरफेरेंस रही सिंध जे प्रॉपर्टी ते, त पोइ इहा सिंध ते हमिलो सम्झो वेंदो। सही। पर निसार साहब, अवां चयो त तरक़ी जा मुखालिफ़ न आहियूं। यकीनन असां तरक़ी जा मुखालिफ़ न आहियूं, पर सुवाल इहो आहे त तरक़ी कंहिंजी? तरक़ी मक़ामी माण्हुनि जी या जेको ॿाहिरां ईंदो, जेको असां ॾिठोसीं बहरिया टाउन ऐं ॿिया जेके ठहिया, इन तरह जो अगरि शहर अॾंदो त पोइ इहा तरक़ी कंहिंजी? जवाबु साईं, अॼु जेके मक़ामी माण्हू उते रहनि था, वीचारा झूपड़नि में था रहनि, मच्छी मारण ते गुज़र थियनि। उहे मक़ामी माण्हू सुभाणे बि इन तरक़ीअ जो हिसो थींदा न। उहे मक़ामी माण्हू बि सिंध जी तरक़ीअ जो हिसो थी सघनि था, उनजी ज़िंदगी बि बहितर थी सघे थी। तव्हांखे ख़बर आहे त किथे जॾहिं रोड ठहंदो आहे त उनजे भर पासे जी ज़मीन जो केॾो मुल्ह वधी वेंदो आहे। इन तरक़ीअ सां जेके रहंदड़ माण्हू आहिनि, उन्हनि जी बि तरक़ी थी सघे थी। तव्हां ईअं छो सम्झो आहे त असां उन्हनि खे माण्हुनि खे उते तड़े छॾींदासीं, कढी छॾींदासीं? छो इहो थो सम्झो ऐं छो करणु ॾींदासीं इहो असां? यकीनन, छाकाणि त माज़ी में निसार साहब इहा प्रैक्टिस रही आहे त मक़ामी माण्हुनि खे बुलडोज़ करे उते का तरक़ी एॾी आहे उहा उन्हनि जे लाइ उहा तबाही साबित थी आहे। सो हिन दफ़े अवां श्योरिटी ॾींदव अगरि हिते को शहर अॾे थो वञे त मक़ामी माण्हुनि खे नज़रअंदाज़ न कयो वेंदो? मुंहिंजा बाबा, ओ मुंहिंजा साईं, ओ मुंहिंजा अदा, जी जी, जॾहिं RBOD ठही त उन अलाइनमेंट ते माण्हुनि जूं ज़मीनियूं उन्हनि खे कंपनसेशन छा न मिली? या LBOD ठही त छा कंपनसेशन न मिली? कोई रोड ठहे थो त छा उन्हनि खे कंपनसेशन नथी मिले? ठीकु आहे, कहिड़ी ॻाल्हि था चओ त साईं अञा उन्हनि सां हीअं ज़्यादती थी? बुलडोज़र मां कोन हलायो, ठीकु, बुलडोज़र असां कोन हलायो, इहे बिल्डर्स आया कॾहिं कॾहिं, उन्हनि अची ईअं कयो।
कराची जे ॻोठनि ते करे हमिलो कंदा आहिनि त असां उन्हनि खे बचाईंदा आहियूं। जुमा ॻोठ खे मां बि उते बचायो हुयो। इन जे इहो तव्हांखे तसवुरु न हुजणु खपे। असां उन्हनि मक़ामी माण्हुनि जी इज़त था कयूं, उहो ग़रीबी हाल में बि पंहिंजे उन हाल में ख़ुशि आहिनि। असां उन्हनि खे छो तड़पाईंदासीं? जेकॾहिं असां इहो शुरू कयोसीं प्रोजेक्ट त ज़रूरु उन्हनि सभिनी ॻाल्हियुनि जो ख़्यालु रखिणो पवंदो। ठीकु है, वॾी वॾी महिरबानी निसार अहमद खोड़ साहिबु असांखे वक़्तु ॾियण जे लाइ। नाज़रीन, हिते वठूं था नंढी साई, ऐं साई खां पोइ वरी प्रोग्राम में ॿीहर हाज़िर थींदासीं। नाज़रीन, प्रोग्राम में हिकु दफ़ो ॿीहर तव्हांखे भलीकार वक़्फ़े खां में असां ॻाल्हाए रहिया हुआसीं पीपल्स पार्टी सिंध जे सदर निसार अहमद खोड़ साहिब सां, जंहिंजो चवणु हो त APC ऐं पाकिस्तान डेमोक्रेटिक मूवमेंट जे क़याम खां पोइ हुकूमतीअ खे धुरियुनि हुन में इहा बुखलाहट जो शिकार थी वियूं आहिनि, जंहिंजे करे ई उन्हनि जा वफ़ाक़ी वज़ीर इन तरह जी स्टेटमेंट ॾियनि पिया जंहिंमें हू मुलाक़ातुनि ते बि सियासत ऐं सियासत जे वर चाढ़नि पिया। इन ते तर्जो वठंदासीं त आख़िर हीअ की मुलाक़ातूं आहिनि, इन जूं ख़बरूं आहिनि, उनखे एॾो मुतनाज़ा छो पियो बणायो वञे, ऐं छा इन जो को गठजोड़ आहे, छा जेको इन जी का कड़ी जुड़े थी पई, या का अपोज़िशन जी APC थी आहे, ऐं उनखां पोइ जे हुकूमत जे ख़िलाफ़ जेका तहरीक जोड़ण जो अपोज़िशन जी पार्टियुनि ऐलान कयो आहे, छा इहो सभु इन जी कड़ी आहे? इन ते तर्जो वठंदासीं। हिन वक़्तु असांखे जॉइन कयो आहे मुल्क जे नाले वारे तर्ज निगार ऐं कॉलमिस्ट जनाब शहाब बुस्तो साहब। शहाब बुस्तो साहब, अस्सलाम वालेकुम। शहाब बुस्तो साहब, छा वाक़ई हुकूमत बुखलाहट जो शिकार थी वई आहे, का APC थी, ऐं उनखां पोइ जेके ख़बरूं अचनि पियूं त शेख रशीद जा जेके इहे बयान आहिनि, छा इहो वाक़ई बुखलाहट जो शिकार आहे हुकूमत, ऐं हुकूमत खे ख़ौफ़ आहे त हाणे अगरि अपोज़िशन मुतहिद थींदी त पोइ उहा हुकूमत खे टफ टाइम ॾियण में कामयाबी? ॾिसो, हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे त ईअं थो लॻे त ॼण हिन मुल्क में न त को आइन आहे, न को कानून आहे, न को जेको अवाम आहे उन्हनि जी का हैसियत आहे, उनजी का मञता आहे। ईअं थो लॻे त मथे जेको पावर एलीट आहे उन्हनि जा पाण में जेके इख़्तिलाफ़ आहे पावर जे ऐं ताक़त जे जेको आहे विर्छ ते, उहो पाण में वेही इहो सॼो जेको बि बार्गेन आहे, ग्रेटर बार्गेन आहे, उन जी लाइ कोशिशि था कनि। ऐं पोइ हर को पंहिंजे लीवरेज खे इस्तेमालु थो करे। असां वटि पॉलिटिकल पार्टीज़ पंहिंजो हिकिड़ो न्यूसेंस डेवलप कंदियूं आहिनि, अपोज़िशन खे गॾु करे ऐं हिकिड़ो पावर हिकिड़ो डिस्प्ले कंदियूं आहिनि। ऐं उनखां पोइ असां वटि इहो ई थियो आहे त पोइ उन पावर खे बजाए जो अवाम जे लाइ, अवाम जे फलाह लाइ, जमहूरियत लाइ, आइन लाइ, उहे पाण में वेही जेको आहे सो उहो सॼो उन पावर जो इस्तेमालु कंदा आहिनि ऐं हिक ॿिए खे मराहतूं ॾींदा आहिनि, हिक ॿिए खे कंफर्टेबल रखंदा आहिनि, डील जेके चइबो आहे उहो डील्स कंदा आहिनि। इहो असांजी तारीख़ जो वॾे वॾो अलमियो आहे। इन जे करे तव्हां ॾिसो त असां वटि हुकूमतूं चेंज थींदियूं थियूं रहनि, कैरेक्टर साॻिया ई था रहनि, सिस्टम साॻियो ई थो रहे, का तब्दीली कोन्हे। माण्हू आम माण्हू जेको आहे उनजी ज़िंदगीअ में वञे पई ॾींहों पढ़ी अबतरी, अञा वधीक गुरबत ऐं ज़िलत। वीचारो आम माण्हू जेको आहे हिन वक़्तु गुरबत खां वधीक ज़िलत थो महसूसु करे हर वक़्तु। न उनखे का रियासत जी का सपोर्ट आहे, न उनखे को इक़्तिसादी तौर ते को हिन रियासत मां को फ़ाइदो थो मिले। जेको कुझु बि करे थो वीचारो उहो पाण थो करे, घरां निकिरे थो सुबुह जो ऐं पंहिंजे महिनत सां, पंहिंजे कोशिशुनि सां जेको कुझु 2-3 रुपया कमाए मोटी थो अचे, पंहिंजा ॿचनि ॿारनि जी जेको आहे सो ॿचनि ॿारनि खे थो पाले। बाक़ी हीअ जेका पॉलिटिकल लीडरशिप आहे इन साबित करे छॾियो आहे त इहा बेसिकली हिकिड़ी मुफ़ाद परस्त लीडरशिप आहे, जेका एस्टेब्लिशमेंट खे अखियूं उन वक़्तु थी ॾेखारे जॾहिं एस्टेब्लिशमेंट हुननि जे इन दबाव जो को नोटिस नथी वठे। तंहिंजे करे तव्हां ॾिसो त केॾी शर्मनाक ॻाल्हि आहे। मूंखे शदीद तौर ते अफ़सोस बि थियो आहे, मायूसी बि थी आहे ऐं गुस्सो बि आयो आहे। असां ताड़ियूं पिया वॼायूं त नवाज़ शरीफ़ वाह जी तकीर कई आहे, नवाज़ शरीफ़ एस्टेब्लिशमेंट जे ख़िलाफ़ु ऐलान जंग करे छॾी आहे, हाणे बसि शायदि इनकलाब अची वेंदो हिन मुल्क में। पर तव्हां ॾिसो त हुनजी जेका पुठियां स्टोरी पई हली उहा इहा ई हुई त नवाज़ शरीफ़ पंहिंजा माण्हू मोकिलिया
तो शवाब साहब इहा हिकु आवां ॻाल्हि कयो था पिया त हिकु तरफ़ सियासी पार्टियूं इहो मुतालबो थियूं कनि त सियासत में एस्टेब्लिशमेंट जो किरदारु न हुजणु घुरिजे, ॿिए पासे अगरि बैकडोर ते अकेलाई में राति जी तनाही में इन तरह जूं मुलाक़ातूं थींदियूं रहंदियूं जेके ख़बरूं अचनि थियूं पियूं त पोइ आम माण्हू खे ख़ासि करे की उन्हनि जा सियासी कारकुननि उन्हनि खे कहिड़ो पैगाम थो वञे? बिल्कुलु तव्हां सही था चओ, इहा ई ॻाल्हि मां बि थो कयां त भई तव्हां माण्हुनि खे छा था ॿुधाइणु चाहियो त असां ज़ाहिरी तौर ते त वॾा उसूल परस्त आहियूं, असां जमहूरियत परस्त आहियूं, आइन जा वॾे वॾा चौकीदार आहियूं, पर जिते असांजो पंहिंजो ज़ाती मुफ़ाद आहे, जिते असांजा पंहिंजा करप्शन जा मामला आहिनि, उते असां उन्हनि ई माण्हुनि वटि वञी हथ ॿधी वेहूं था जिन खे असां सम्झूं था त उहे हिन मुल्क जे लाइ, मुल्क जे जमहूरी निज़ाम जे लाइ हिकिड़ो थ्रेट आहिनि। त ॾिसो, इहा हिकिड़ी मां सम्झां थो वॾो हिकिड़ो तज़ाद आहे ऐं इहो ई सबबु आहे जो एस्टेब्लिशमेंट हमेशह मज़बूत रही आहे ऐं एस्टेब्लिशमेंट कॾहिं बि दबाव में न आई आहे। केतिरा ई तव्हां ॾिसो मुज़ाहिरा थिया आहिनि, केतिरियूं तहरीकूं हलियूं आहिनि। इवन तव्हां बेनज़ीर साहिबा जो दौरु ॾिसो त बेनज़ीर साहिबा जंहिं दौर में मुशरफ जे ख़िलाफ़ तमामु घणी तहरीक हलाई, उन ई दौर में बाद में ख़बर पई त उहो जेको आहे सो NRO निगोशिएट बि थियो ऐं NRO मिलियो बि। हाणे जॾहिं तव्हां मुशरफ खे रस्तो ॾिनो, मुशरफ अञा जेको आहे सो 3-4 साल ॿिया कढी वियो ऐं उन खां पोइ अॼु ॾींहं ताईं एस्टेब्लिशमेंट उते जो उते आहे, बल्कि उन खां वधीक मज़बूत आहे। हुनजी वजह इहा आहे त असांजो जेको असांजी जेका लीडरशिप आहे उहा पाण करप्ट आहे ऐं उन्हनि जा पंहिंजो जेको माज़ी आहे उहो एॾो त दाग़दार आहे जो हो को बि अखियूं ॾेखारे ऐं सीनो ताणे जेको आहे सो ॿाहिरि निकिरण जी कोशिश में ई न आहे। शवाब साहब हिकु दफ़ो ॿीहर अचूं पिया इन्हनि मुलाक़ातुनि ते। हीअ की मुलाक़ातूं जेके ख़बरूं अचनि पियूं उहे मुलाक़ातूं पहिरियां ॾींहुं थियल आहिनि। अवां नथा सम्झो त जेका APC वारे ॾींहं इन तरह जूं ख़बरूं, APC ॿिए ॾींहं ते फौरी तौर ते इन तरह जूं ख़बरूं त सियासी पार्टियुनि ख़ासि करे अपोज़िशन जी पार्टियुनि जी मुलाक़ातूं थियनि एस्टेब्लिशमेंट सां, अवां इहो कहिड़ो मैसेज हुयो त छा APC खे धकु हणणो हुयो, APC जूं हिकु ख़बरूं अचनि पियूं ऐं APC जे हवाले सां हिकु मूवमेंट जोड़नी हुई, छा हुनजी रस्ता रोक करण लाइ इहे ख़बरूं हलायूं हुयूं? साईं ॾिसो, जॾहिं तव्हां हमिलो कंदव त हो बि तव्हां ते हमिलो कंदा। हिननि इहो बि सम्झो त असां तक़रीर करण खां पोइ वॾा एंटी एस्टेब्लिशमेंट थी वेंदासीं, वाह थी वेंदी सॼी दुनिया में। जेको आहे सो नवाज़ शरीफ़ साहिबु जेको आहे सो नेल्सन मंडेला बणिजी वेंदो, पर हुननि बि तव्हांखे पंहिंजो आईनो ॾेखारियो। ॾिसो, तव्हां हिकु तरफ़ हथ ॿधी बीठा हुजो, ॿिए तरफ़ तव्हां अखियूं ॾेखारियो, मर्ज़ी त हुननि जी आहे। हुननि पंहिंजा कार्ड खेॾिया, हुननि तव्हांखे पंहिंजी जेका असलियत ई उहा सॼी ॿुधाए छॾी माण्हुनि खे त बाबा हे त कल्ह राति जो असां वटि वेठा हुया, हे त असांखे राति जो अची हथ ॿधी जेको असां माफ़ी वठण जे चकर में हुया। त उन सां थिए छा थो जो माण्हुनि जो जेको वेसाव आहे उहो अञा वधीक ख़तम थो थिए ऐं उन सां एस्टेब्लिशमेंट अञा वधीक ताक़तवर थी थिए। तव्हां ॾिसो न नतीजो छा निकितो जो हाणे फज़ल रहमान जे ख़िलाफ़ नैब शुरू थी वई ऐं तव्हां ॾिसो त अॼु शहबाज़ शरीफ़ जे ख़िलाफ़ कल्ह जेको आहे सो रेफरेंसिस 3 दाख़िल थिया आहिनि। हुननि त रसो अञा तव्हांजे ॻिचीअ में अञा वधीक छिके छॾियो। हाणे त तव्हांजो अञा वधीक हशर ख़राबु थींदो। जॾहिं मुनाफ़िक़ हूंदा, जॾहिं सियासत तव्हां मुनाफ़िक़ीअ सां कंदव, मुफ़ाद परस्तीअ सां कंदव, तव्हांजो अवाम सां को वास्तो ई न हूंदो, तव्हां अवाम खे इस्तेमालु कंदव, जमहूरियत खे इस्तेमालु कंदव, पोइ तव्हांजो हशर त इहो ई थींदो ऐं हशर थींदो थो रहे इहो। पर हे सिखंदा ई कोन, छाकाणि त इहा ॻाल्हि बिल्कुलु सही आहे। जेका मौजूदा घटि में घटि सियासी क़यादत आहे उनजो जेको हशर आहे उहो तव्हां ॾिसी चुका हो। इहे जेके तक़रीरा कंदो आहे नवाज़ शरीफ़, इहा तव्हांखे यादि आहे त ग़ुलाम इसहाक़ खान जे ख़िलाफ़ बि तक़रीर कई आई, जंहिंखां पोइ वॾो लीडर थी वियो हुयो। सो जॾहिं इहो फासनि था, जॾहिं हिन जे मथां रसो तंग थो थिए त पोइ हे वॾा जमहूरियत पसंदि इनकलाबी थी था वञनि, पोइ एंटी एस्टेब्लिशमेंट थी था वञनि। इन जो मतिलबु त इहो थियो त सुभाणे शवाब साहब हाणे APC थी वई आहे, 26 नुकाती एजेंडा अची वियो आहे, APC जो जेको शेड्यूल्ड आहे उहो अची वियो आहे, पाकिस्तान में डेमोक्रेटिक मूवमेंट नाले हिकिड़ो सियासी इतिहाद क़ाइमु थी चुको आहे। अवां सम्झो पिया त ईंदड़ ॾींहंनि में अपोज़िशन जा जेके हींअर ताईं जेके ख़बरूं अचनि पियूं, ईंदड़ ॾींहंनि में अपोज़िशन अव्हांखे मुतहद हुकूमत जे ख़िलाफ़ हिकु महाज़ जोड़ींदे नज़र अचे पई या हुकूमत अव्हांखे वधीक मुतहरिक, वधीक मज़बूत थींदी नज़र अचे पई? ॾिसो, अपोज़िशन जो हाल त तव्हां हाणे ई ॾिसो था न त अपोज़िशन किथे बीठी आहे।
हर को पंहिंजो पंहिंजो अलॻि अलॻि कोशिशि थो करे त वञी जेको आहे सो असां GHQ में पंहिंजो कंहिं तरीक़े सां माफ़ीनामो जेको आहे सो लिखी ॾेई पंहिंजी जान छॾायूं। हिन में अञा तव्हांखे हिन अपोज़िशन में उमेद आहे त हे को जेको आहे इमरान खान खे हटाईंदा। मूं त पहिरें ॾींहं ते ई लिखियो हुयो त इहो जेको आहे सो अपोज़िशन हीअ सिर्फ़ु इन जे करे मुतहद आहे त जीअं असां बार्गेन करे सघूं। अच्छा, हिते तव्हांजो ज़रदारी साहिबु फाथो पियो आहे करप्शन जे केसिस में, हुते हो शरीफ़ फाथा पिया आहिनि करप्शन जे केसिस में। मौलाना फज़ल रहमान खे थोरी स्पेस मिलियल हुई, उनखे बि हाणे जेको आहे सो घुरायो अथऊं। मूंखे त लॻे थो इहे सभु गिरफ़्तार थी वेंदा। ऐं जॾहिं हे गिरफ़्तार थींदा त जेका हिन वक़्तु हिननि जी हालति आहे, जेका हिननि जी जेका इहा मुनाफ़िक़ीअ वारी सियासत आहे, उहा असां जहिड़ा माण्हू जेके आहिनि, जेके हरू भरू बि वेसाव पंहिंजो जेको आहे ज़िंदा था रखनि, इन्हनि सियासी लीडरनि जे पुठियां सही असां जहिड़ा माण्हू ई जेको आहे सो मायूस थी था वञनि त भई हिननि मां त घटि में घटि मूंखे त घटि में घटि का उमेद कोन्हे त को हे वेही इस्टेब्लिशमेंट सां बि विढ़ंदा, हे वेही जेको इमरान खान जी हुकूमत बि ड्राहींदा, हे कोई मुल्क में नओं को सियासी ऐं नओं को जेको आहे सो मुआशी हिकिड़ो को निज़ाम आणींदा, को नओं जेको आहे सो मीसाक जमहूरियत ईंदो। सवाल ई पैदा कोन थो थिए। मूंखे पक आहे त मौलाना फज़ल रहमान बि गिरफ़्तार थी वेंदो। हाणे जेको हुननि जो इख़लाक़ ॾिसो न, जेको APC जे इन मीटिंग खां पोइ जेको हिकदमि तमामु वॾो हिकिड़ो हुननि जो इख़लाक़ी हिननि खे हिकिड़ो पूरे मुल्क मां हिकिड़ी ॼण त हिकिड़ी ताक़त जो हिकिड़ो इज़हार मिलियो हुयो ऐं तमामु मथे बीठा हुया, उहो त ॿिनि रातिनि में ई ख़तमु थी वियो। ख़बर पई त भई हिकु तरफ़ हे था अखियूं ॾेखारनि, ॿिए तरफ़ पेरनि में पिया आहिनि। ऐं साॻी सूरत हाल उहा न सिर्फ़ु शरीफ़नि जी आहे, पर हिते जेके वेठा आहिनि सिंध में, उन्हनि जी बि साॻी सूरत हाल आहे। तव्हां हिकिड़ी फोन थी अचे त सभु जेको आहे सो वञी उते पुॼी था वञो GHQ में, उते 5 कलाक वेहो था, उते वञी कोशिशि था कयो त कंहिं तरीक़े सां को पंहिंजो। हाणे जॾहिं तव्हांखे बजाए अवाम जे, बजाए मुल्क जे, बजाए पंहिंजे सूबे जे, तव्हांखे पंहिंजो सिर बचाइण जी पई हुजे, तव्हांखे सिर्फ़ु इहो भउ आहे त मूंखे सुभाणे ॿधी जेको आहे नैब में न विझी फिटी करे छॾनि जेल में, त तव्हां छा जेको आहे सो सूबा बचाईंदव, तव्हां मुल्क बचाईंदव, तव्हां जमहूरियत बचाईंदव। ठीक है, वॾी महिरबानी शुआब ओस्तो साहब असांखे वक़्तु ॾियण जी। नाज़रीन, नवां नाले वारे कॉलमिस्ट ऐं तर्जुमेगार जनाब शुआब ओस्तो साहब जो तजुर्बो ॿुधो। उन्हनि चवणु आहे त अपोज़िशन ईंदड़ ॾींहंनि में कमज़ोर हूंदी, छाकाणि त इहे इन वक़्त ताईं मुतहद न थी सघिया ऐं अपोज़िशन चवे हिकु पई ऐं उहो अमलनि तौर ते उनजो अमल ऐं फ़ैल कुझु ॿियो आहे। ईंदड़ ॾींहंनि में अपोज़िशन हुकूमत खे टफ टाइम ॾींदे शुआब ओस्तो साहब खे नज़र न पई अचे। इन सां गॾोगॾु अॼोके प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। असद मुमताज़ रेड खे ॾींदा इजाज़त। अल्लाह भाई।